मां पंहिंजी 15 साली बिटिया खे कार में स्कूल मां वठी घर अचां पियो। तंहिंमहिल हुन मूंखे को सवाल पुछियो ऐं हुन सवाल मूंखे सोचण लाइ मजबूर करे छॾियो। तव्हां बि ॿुधो इहो सवाल। पापा, मेरी एक फ्रेंड है निवेदिता, शी इज अ बंगाली। मैं देखती हूँ कि जब उसके पापा उसको लेने आते हैं तो दोनों आपस में बंगाली में बात करते हैं। और तो और मेरी एक और फ्रेंड है श्रुति, जो कि तमिलियन है। उसकी मम्मी उसको लेने आती है, वो भी आपस में तमिल में बात करते हैं। तो पापा, हम भी तो सिंधी हैं, हम क्यों नहीं सिंधी में बात करते हैं? पापा, मुझे हिंदी आती है, आई एम ऑल्सो गुड एट इंग्लिश, पर मुझे अपनी भाषा सिंधी नहीं आती है। ऐसा क्यों पापा? बेटा, जब तुम छोटी थी तो हम तुमसे हिंदी में इसलिए बात करते थे ताकि तुम्हें स्कूल में हिंदी समझने में प्रॉब्लम ना हो। पर पापा, ये सिचुएशन तो सबके ऊपर अप्लाई होती है ना। मेरे फ्रेंड्स के साथ भी, चाहे वो मराठी हो, बंगाली हो या फिर तमिलियन हो, उनको तो कोई प्रॉब्लम नहीं गई। उन्होंने कैसे हिंदी इंग्लिश के साथ अपनी मदर टंग भी सीख ली। अब पापा, मुझे ये बताइए कि मैं 15 साल की हो गई हूँ और मुझे अभी तक हमारी अपनी सिंधी भाषा नहीं आती है। क्या ये सही है? पर बेटा, आप ये बताओ कि आपको सिंधी आएगी तो इससे आपको क्या फायदा होगा? मतलब हम सिंधी तभी बोले जब हमें फायदा हो? पापा, आपको सिंधी पढ़ना और लिखना नहीं आता है और मुझे तो बोलना भी नहीं आता है, तो ऐसे आगे चल के हमारी सिंधी भाषा का तो अस्तित्व ही खत्म हो जाएगा। हाणे तव्हां ई ॿुधायो हिन सवाल जो मां पंहिंजी बिटिया खे छा जवाब ॾियां। मां हुनखे इहो कीअं ॿुधायां कि हिन लाइ ॿियो कोई न बल्कि तुंहिंजा माउ पीउ ई जिम्मेदार आहिनि। अॼु मां तव्हां सभिनि भाउरनि भेनरुनि सां वॾनि सननि सां हथ जोड़े वेनती कयां थो कि पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे पोटनि पोटरुनि सां, ॾोहिटनि ॾोहिटरुनि सां सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधी ॿोलीअ खे बचायो। सोचो, असांजो झूलण देवता जॾहिं ॾिसंदा हूंदा कि मुंहिंजा पंहिंजा ॿार सिंधी ॿार सिंधीअ में कोन था ॻाल्हाइनि, हुननि खे कीअं लॻंदो हूंदो? हुननि खे कीअं लॻंदो हूंदो कि असां पंहिंजी माउ सिंधी ॿोली उनखे विसारे वेठा आहियूं? ॿुधायो, कोई पंहिंजी माउ खे विसारंदो आहे छा? अचो, असां सभी पंहिंजे झूलण देवता खे वचन ॾियूं कि असां पंहिंजी ॿोलीअ खे बचाईंदासीं, असां पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं, सम्मान सां ॻाल्हाईंदासीं, फ़ख्र सां ॻाल्हाईंदासीं। जय झूलेलाल।